नाज़रीन, गाजी ख्वाड़ जा केतिराई ॻोठ इन महाॿोॾ में मुकमल तौर ते तबाह थी विया, जंहिं सबबि हज़ारे ॻोठाणनि जो अलाह तलह ख़तमु थी वियो। उन जी सहायता करण लाइ समाजी तंज़ीम गाजी ख्वाड़ जे ॻोठनि अली बख़्श चांडियो, अलाह ॾितो चांडियो, मीर खान गाॾी, सोनी जोई, मोहम्मद खान खोसे में 350 फैमिलीज़ में टेंट, कंबल, थाम ऐं ॿियो सामान विरायो आहे। ॿोॾ मुतासिरनि सां ॻाल्हि ॿोल था करियूं त हिननि जो वधीक छा चवणु आहे। 350 बेक हुया, उन्हनि सामान में टेंट भी हुया, महारा भी हुया, कंबल भी हुया, थाम भी हुया। पोइ उन्हनि जे पोइ असां वरी हिते ई वरी थोरो हिकु ॿिनि ॻोठनि जा हुया, पर असां वरी 4 ॻोठनि में 5 में वरी तक़सीम कयासीं। हिते त हर शइ जी ज़रूरत आहे, पर पहिरीं ॻाल्हि त पहिरियों नंबर जेका ज़रूरत आहे सो राशन आहे, जो खाइण पीअण जी शइ हुजे। बाक़ी हूअं त हाणे ॿिज भाण बि घणो वीचारनि ग़रीबनि खे कोन मिलियो आहे, पर जेको वधि में ज़रूरत जेका आहे सो राशन जी आहे। मां सम्झां थो जेके बि असांजे हिन अपर सिंध में NGOs वारनि कमु कयो आहे, उन खां वधीक हिननि में मां बहितरी ॾिसां थो। हिननि जी मैनेजमेंट भी सही आहे। राशन की ज़रूरत है, राशन नहीं है, हमारे जो लोग हैं वो गरीब हैं, आटा नहीं है, चीज़ें नहीं है, ये वो दें तो बेहतर होगा। ये तो हम अच्छा महसूस कर रहे हैं, बेहतर है। और भी लोग हैं, काफ़ी लोग रह गए हैं, और भी गांव हैं, देहात हैं, वहाँ भी जाएं, वहाँ भी ये तक़सीम करें तो बेहतर होगा। जो हिन ॿोॾ सताइण जी मदद कई आहे, राशन न मिलियो आहे, बाक़ी टेंट या कंबल या महारा या थां वग़ैरह ये ॾिना अथनि, ऐं राशन जी सख़्तु ज़रूरत आहे। महिरबानी करे राशन ॾियनि अञा बहितर थींदो। मियांदाद यूसी सॼी ॻोठ तबाह, मियांदाद यूसी जे हिसाब सां 20-22 ॻोठ आहिनि। मियांदाद यूसी तालुके नसीराबाद में आहिनि त ॿिया काफ़ी जेको सो नसीराबाद तालुको, वारा तालुको, ये भी तबाह थियल आहिनि। नॉन फूड आइटम्स जिसमें मुख्तलिफ जो है वो आइटम्स हैं, 350 फैमिली को उसमें किचन सेट है, टेंट है, इसके अलावा जो है ये है आपका कंबल है, ब्लैंकेट्स हैं, ब्लैंकेट्स के अलावा जो है वो मॉस्किटो नेट है, और जो है ये जेरी कैन, ये हमने प्रोवाइड किया है और उन मुतासरा ख़ानदानों और लोगों तक पहुँचे जो सैलाब और बारिश की वजह से मुतासिर हुए हैं। ॿोॾ मुतासिर सताइलनि जो चवणु आहे त असांजा हिन महाॿोॾ में घर मुकमल तौर ते तबाह थी विया, जेको घरनि में पियल सामान उहो पिणु ख़तमु थी वियो, असांजो कुझु न बचो। हिन डिसंबर जी सख़्तु सर्दीअ में असांखे टेंट, कंबल ऐं ॿिए सामान जी सख़्तु ज़रूरत आई, जेको हिन समाजी तंज़ीम असांखे ॾिनो आहे। कैमरामैन ज़फ़र सोलंकी सां गॾु सफ़दर चनो, KTN न्यूज़, गाजी ख्वाड़।